पनुआकल सुल्तानपुर ढंडेबर सां ॻोठ फ़क़ीराबाद मां लाल पेट्रोल पंप तां मुबैना फुर जी अनोखी वारदात। कार ते सवार आयल नामालूम फोरू पाण खे डीसी ऐं कमिश्नर सखर ॼणाए तेल जो पैमानो चेक करण बहाने ब्लैक करे पेट्रोल पंप तां लखे रुपया फुर करे फरार थी विया। इन सिलसिले में पेट्रोल पंप जे मालिकनि ऐं मुलाज़िमनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते न्याज़ अहमद चाचड़, अमीर अहमद चाचड़, अब्दुल मजीद ऐं ॿियनि मीडिया आॾो एहतिजाज कंदे दाहिंदे ॿुधायो त गुज़िरियल ॾिहाड़े 3 खां 4 ॼणा नामालूम फोरू कार ते सवार थी असांजे लाल पेट्रोल पंप ते आया, जिते हुननि पाण खे डीसी सखर ऐं कमिश्नर सखर सॾराए तेल जो पैमानो चेक करण जे बहाने पेट्रोल पंप ते मौजूद मुलाज़िमनि खे ब्लैकमेल ऐं ठगी करे पेट्रोल पंप जी ऑफिस जी कैश वारे काउंटर मां 4,50,000 रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। हुन चयो त जंहिं ठगी ऐं फुर वाक़े जी हद जी संगरार थाणे ते एनसी पिणु दाख़िल कराई आहे। फुर वाक़े जा CCTV फुटेजिस बि मौजूदु आहिनि, पर उन बावजूद बि पुलिस हिन वक़्त ताईं कख बि नीबीणो न कयो आहे। हुननि एहतिजाज कंदे SSP सखर ऐं DIG सखर खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ मुहैया कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।